सकरिया पुत्र परवर ओढ़प में पुटड़ो यहया तैखे दिनु तो दातर ओढ़प में पुटड़ो यहया तैखे दिनु तो दातर दिल सांभुरे जो तो का कहीं सवार किस्मत दिल सांभुरे जो तो का कहीं सवार किस्मत जग थो संभाल सारो तोखे वडी ताकत परवरदिगार प्यारा तुझी अजब कुदरत जग थो संभाल सारो तोखे वडी ताकत तुझे हुकूमत हाकिम पुट खे नबी कुहे पियो कातीअ जो कम कुहण पर उन जो न वसु हले पियो तुझे हुकूमत हाकिम पुट खे नबी कुहे पियो कातीअ जो कम कुहण पर उन जो न वसु हले पियो कातीअ जो कम कुहण पर उन जो न वसु हले पियो हर शइ ते अमर तुंहिंजो तुंहिंजी हकीम हिकमत जग थो संभाल सारो तोखे वडी ताकत अल परवरदिगार प्यारा तुंहिंजी अजब कुदरत जग थो संभाल सारो तोखे वडी ताकत अल्लाह शहनशाह तूं जीअं तो वणई करे थो कहीं जिंदगीअ में दुख आई कहीं में खुशू भरे तो कहीं जिंदगीअ में दुख आई कहीं में खुशू भरे तो आमर्ज़ी तुझी मौला बीमारी ने या सेहत आमर्ज़ी तुझी मौला बीमारी ने या सेहत जग थो संभाल सारो तोखे वडी ताकत रब जी आबादशाही अशफाक़तो मनामा कादिर जे कुदरत जा कहना मिसाल जमा कादिर जे कुदरत जा कहना मिसाल जमा तखलीक हर नईयते आहे असां के हैरत तखलीक हर नईयते आहे असां के हैरत जग थो संभाल सारो तोखे वडी ताकत परवरदिगार प्यारा तुझी अजब कुदरत जग थो संभाल सारो तोखे वडी ताकत अल्लाह जो हमदा मांखे ॿुधाइनि इमामुल अंबिया साईं जी मदह ऐं सलाह थोरो तवज्जो कंदो शेर तमामु क़ीमती ऐं लज़त वारो आहे मुझे मोहम्मद मुरसल ने मत दुनिया में जो थी दो केर मुझे मोहम्मद मुरसल ने मत दुनिया में जो थी दो केर अर्श विजय जा पेर चुमियाइन अहिड़े पिरीअ सां पुॼंदो केर अहिड़े पिरीअ सां पुॼंदो केर मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट ताइफ़ वारनि केॾी दफ़ा कई पोइ बि दिलि पर मिले दुआ कई ताइफ़ वारनि केॾी दफ़ा कई पोइ बि दिलि पर मिले दुआ कई दुश्मन तेरी रहमत दी जो बारिश बणजी वसंदो केर बारिश बणजी वसंदो केर मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर अर्श विजय जा पेर चुमियाइन अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट आलम जो सरदार में हूंदे जन्नत जो सींगार में हूंदे आलम जो सरदार में हूंदे जन्नत जो सींगार में हूंदे टे टे ॾींहं गुज़ारे बुख
गुज़ारे मुखते पेट सां पत्थर बधंदो केर पेट सां पत्थर बधंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर अर्श जंहिंजा पेर चुनिया हिन अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट जंहिं दम दिल पर अर्श घुमियो हो चाह मजार बहीअ कयो हो जंहिं दम दिल पर अर्श घुमियो हो चाह मजार बहीअ कयो हो तूं ई पीरी मेहमान पहिरियो तूं ई पीरी मेहमान पहिरियो तोखां अॻे हिते ईंदो केर तोखां अॻे हिते ईंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट महशर महल सभई जिते ॾकंदा नफ़्सी नफ़्सी रसूल बि चवंदा महशर महल सभई जिते ॾकंदा नफ़्सी नफ़्सी रसूल बि चवंदा आदम चवंदो अहमद आणियो मूसा चवंदो अहमद आणियो कादिर सां जो पुछंदो केर कादिर सां जो पुछंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर अर्श बि जंहिंजा पेर चुनिया हिन अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट पोइ शफ़ाअत अग्नी प्यारी उम्मत जन्नत वींदी सारी हदीस पाक में साईं ने फरमायो त सभी नबियनि अंबिया जो तादाद किताब में 1,24,000 कम में नबियनि जो तादाद था ज़मीन ते जेके अल्लाह की तरफ नबी बणी रहिया 1,24,000 साईं ने फरमायो त सभी नबियनि खे अल्लाह ताला हिकिड़ी गिफ्ट ॾिनी हिकु गिफ्ट साईं कहिड़ी पाण फरमायो मक़बूल दुआ कहिड़े हवाले से करे छॾियो त हीअ भेड़िया न हीअ दुआ इनखे ॻोल्हे करे जेड़ी महिल चवंदी उहे थींदो कीअं चवंदी हिकु हूअ अलाह जी मर्ज़ी आहे पंहिंजी दुआ क़बूल करे न करे ये हदीस बयान कई हदीस हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम कुरान में फरमाया कि पीर के लाइ दुआ घुरी अल्लाह ताला क़बूल न कई हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजे पुट जे लाइ दुआ घुरी अल्लाह ताला मुंहं ते ॿोड़ायो क़बूल न कई न बल्कि इहे इमाम अलंबिया पंहिंजे चाचे जे लाइ दुआ कई अल्लाह ताला क़बूल न फरमाई फरमाई न इन्नका ला तहदी मन अहबब्ता वलाकिन अल्लाह यहदी मन यशा और हिदायत जी फिक्र में ना मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे ॼाण कंहिंखे न ॼाण बिलाल खे ॼाण मुंहिंजी मर्ज़ी अबू लहब अबू जहल खे ॼाण मुंहिंजी मर्ज़ी पाण में हिकु दुआ सभिनी नबियनि खे इमाम अलंबिया फरमायो त सभिनी नबियनि उहा दुआ दुनिया में घुरी छॾी कीअं चयो अल्लाह में करे छॾियो साईं ने फरमायो त मूंखे जेकी गिफ्ट दुआ मिलंदी मक़बूल दुआ उहा मां ज़मीन ते न घुरंदुसि आख़िरत जे लाइ साईं आख़िरत में कहिड़े कम ज़मीन ते तव्हांजी उम्मत खे तकलीफ़ पाण में दिया वक़्त गुज़ारे ॾींदा आख़िरत में हिन ते ॿियो सहारो न गुनाहनि जे करे मुंहिंजे उम्मत जो घणो हिसो जहन्नम में वेंदो इमाम अलंबिया न कयो उन्हनि में कुफ़ुर न हूंदो शिरक न हूंदो ॿिया गुनाह ॿियनि गुनाहनि जे करे जहन्नम में वेंदा घणा इमाम अलंबिया फरमाया त मां अल्लाह जा दुआ पेश करे पंहिंजी सॼी उम्मत गुनाहगार खे जहन्नम में कढाए जन्नत ॾियां सुभान अल्लाह ये हदीस ॿुधाई इमाम हदीस पाण फरमायो त शिरक कुफ़ुर उन्हनि में न हूंदो ॿियनि गुनाहनि जे करे जहन्नम में ॾिसी ॾींदा मां अल्लाह खे उहो अर्ज़ु करे पंहिंजी उम्मत खे सलाही के पोइ शफ़ाअत अग्नी प्यारी उम्मत जन्नत वींदी सारी उम्मत जन्नत वींदी सारी जंहिंजो आहे नीर नबीअ सां जंहिंजो आहे नीर नबीअ सां तंहिंजो अॻु ढलींदो केर तंहिंजो अॻु ढलींदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केर अर्श बि जंहिंजा पेर चुमिया हिन अहिड़े पीरीअ सां पुॼंदो केर मुंहिंजे मुहम्मद मुरसल जे मट रोज़े हशर फारूक बिरोही विधन सिरब के हबीब जी ड्रोही रोज़े हशर फारूक बिरोही विधन सिरब के
के हबीब जी रोही मालिक माफी मन हसदी दी मालिक माफी मन हसदी दी तू न मने त मनी दो केर तू न मने त मनी दो केर मुझे मोहम्मद मुरसल जे मट दुनिया में बियो थी दो केर अर्श बिजला पेर चुनिया हिम अड़े पिरिय सा पुजदो केर मुझे मोहम्मद मुरसल जे मट रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार या इलाहुल आलमीन ससबरी हाज़िरी के पाने बारगाह में मंजूर में मकबूल कर फरमा जिन दोस्तों ने शादी का प्रोग्राम रखा मित्रा रखा उनके शादी खाना आबादी बना अल्लाह ताला उन जोड़न की तहयात खाना प्यार मोहब्बत जिंदगी गुजारने की तौफीक अता फरमा मित्रा रब के साल औलाद को नसीब फरमा या अल्लाह असन मुझे के औलाद उनके साल बना लेकिन औलाद नहीं उनके दे के साल औलाद जो तौफीक फरमा रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार व अदखिलना जन्नत मअल अबरार या अज़ीज़ या गफ़्फ़ार या रब्बल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन ला इलाहा इल्लल्लाह